अस्सलाम वालेकुम दोस्तों, या अली मदद हक़ मौजूद संगत माया तव्हांजो जातल सुञातल इम्तियाज़ कलोड़ो। दोस्तों, असांजे इलाइक़े जो मशहूर डायरेक्टर राइटर कमाल ख़ान मक्सी हिकु नई फिल्म ठाहे रहियो आहे, पंहिंजनि मां परावा। जी हा, फिल्म जो नालो आहे पंहिंजनि मां परावा, जंहिंमें सिंध जा तमामु वॾा नाले वारा अदाकार हिन फिल्म में कमु करे रहिया आहिनि। उन्हनि में उस्ताद यूनिस सनाई, उस्ताद ज़ुल्फ़कार बुर्दी, ख़ातिम खोखर, बिलावल खोखर, सादिक चांडियो, बख्शल मलाह ऐं हबीब पंवर बि हिन फिल्म में कमु करे रहियो आहे। दोस्तों, तमामु बहितरीनु फिल्म आहे, कास्ट ज़बरदस्त आहे, मेगा कास्ट आहे। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन फिल्म जो कैमरामैन जेको आहे उहो नवाब शाह जो मशहूरु आसिफ अली रिंद आहे। तमामु बहितरीनु कैमरामैन आहे, उहो पंहिंजी कैमरा सां हिन फिल्म जी रिकॉर्डिंग कंदो। तव्हांखे ख़बर आहे त हुनजी रिज़ल्ट, हुनजी महिनत तमामु ज़बरदस्त आहे। उन सां गॾोगॾु शायदि असां बि हिन फिल्म में कमु कयूं। इंशाअल्लाह गॾु हूंदासीं, ज़िंदगी रही त गॾु हूंदासीं, साथ सलामत।